बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ईद जो टियों ॾींहं तव्हांखे लख लख मुबारक हुजनि ऐं हुन सां गॾोगॾु जश्न आज़ादी 14 अगस्त 1947 ते असांजो मुल्क आज़ाद थियो, उहे तव्हांखे लख लख मुबारक हुजनि। दानिश तव्हांखे बि मुबारक हुजनि। थैंक यू वेरी मच। ऐं ॾिसो केॾो सुठो कॉम्बिनेशन थियो आहे असांखे जेको आहे ईद उल अज़हा ऐं 14 अगस्त जेको जश्न आज़ादी जो ॿई जेको सेलिब्रेट करण जो ऐं ख़ासि पूरे मुल्क खे ऐं पाक फौज खे जेको सुबुह सुबुह सां जेकी सलामी ॾिनी वई असांजे काइदे आज़म जी मज़ार ते, केॾो सुठो थियो, ज़बरदस्त मंज़र हुयो, परचम जेको असांजो रिराए वियो ऐं प्राउड फील थींदो आहे। फीलिंग एग्जैक्टली ऐं ख़ासि तौर ते वरी ईद सां गॾोगॾु। जी हा, माना ईद जो थर्ड डे आहे हाणे मोतबर ऐं ख़ूबसूरत ॾियारो ही थी वियो आहे। माना फर्स्ट ऐं सेकंड डे ऑफ ईद ख़ूबसूरत हुयो, पर मूंखे लॻे थो त अॼु त इंतिहाई वधीक ख़ूबसूरत आहे। छो त सॼी सिंध में, पाकिस्तान में ऐं दुनिया में असांजा व्यूवर्स मौजूद आहिनि, पाकिस्तानीज़ मौजूद आहिनि ऐं जिते जिते पाकिस्तानीज़ आहिनि उते ईद सेलिब्रेशन एंड 14 अगस्त जश्न आज़ादी जी सेलिब्रेशन 100% सेलिब्रेट करे रहिया आहियूं ऐं सॼी दुनिया में ईद जी ट्रांसमिशन महाराणा टेलीविजन जी ऑन एयर वञे पई, लाइव आहे, हसीन आहे, ख़ूबसूरत आहे। अवां उते छा कयो पिया वो भी डिस्कस कंदासीं, असां कीअं सेलिब्रेट करे रहिया आहियूं ऐं कहिड़ा कहिड़ा हसीन तरीन प्रोग्राम आहिनि, पाकिस्तानी प्रोग्राम्स आहिनि, असांजे टीवी जा शोज़ आहिनि वग़ैरह वग़ैरह। ऐं जेके ॿिनि ॾींहंनि खां लगातार जेको मेहरान टीवी असांजे जेके व्यूअर्स खे ॾेखारे पियो, अॼु बि काफ़ी सारा ख़ूबसूरत जेके आहिनि असांजे आज़ादी जे हवाले सां बि प्रोग्राम मौजूद आहिनि ऐं ईद जे हवाले सां बि ॿिया बि प्रोग्राम मौजूद आहिनि। ख़ूबसूरत अॼु जो ॾींहुं ही वीचारा असांजा व्यूअर्स कम न करे सघंदा, बसि वेठा हूंदा, विढ़ंदा पाण में, छॾियो सॼो सभई कम बिल्कुलु हुनखे काॾे बि वञण न ॾींदासीं। सभु चवंदा त मेहरान टीवी हलाए, मेहरान टीवी ते जेके ईद जी ख़ुसूसी ट्रांसमिशन हुन सां गॾोगॾु जश्न आज़ादी मल्हाई पई रहे, उहो ज़रूरु ॾिसंदा। पर हलूं त असां पंहिंजा जेके महिमान ते पंहिंजा बिल्कुलु ॿ अशार ऑन एयर कंदासीं ऐं ट्रिब्यूट पेश कंदासीं पाकिस्तान के कि खिज़ा रसीदा को फसले बहार में रखूं, खिज़ा रसीदा को फसले बहार में रखूं, मैं अपने दिल को गुलों की कतार में रखूं और मेरे खुदा मेरी धरती को वो कशिश दे दे, सदा में खुद को इसी के मदार में रखूं। वाह वाह, पाकिस्तान जिंदाबाद। जबरदस्त हाणे असांजा महिमान गिरामी प्रोग्राम में शामिल आहिनि। वेलकम चवंदासीं। पहिरियों मुंहिंजी भेण वेठी आहे मार्वल, जेकी ख़ूबसूरत असांजी जेके आहे सिंध जी फनकार आहे, उन्हनि खे भलीकार चवंदमि। मार्वल तव्हांखे भलीकार मेहरान टीवी जी ख़ुशूसी ट्रांसमिशन ते ऐं तव्हांखे मुबारक हुजनि, तव्हांखे जश्न आज़ादी बि मुबारक हुजनि। महिरबानी। ऐं सभ खां पहिरीं त तव्हांखे बि ईद मुबारक। जेकी असांजा महिमान हिते मौजूद आहिनि उन्हनि सभिनी खे ईद मुबारक ऐं डबल ईद मुबारक जो जश्न आज़ादी आहे ऐं उन्हनि जे लाइ बि खोड़ सारियूं जश्न आज़ादी बि ईद आहे। जेकॾहिं जॾहिं असांजो मुल्क आज़ाद थियो त मतिलबु असांजे लाइ त उहो ईद जहिड़ो ई आहिनि। त इन करे माना मालिक जा इलाही करम आहिनि जो डबल डबल ख़ुशी असांखे मिली वई आहे। वेलकम चवंदासीं प्रोफेसर तनवीर सिद्दीकी साहब की भलीकार चवंदासीं। अवां प्रोफेसर बि आहियो, अवां सिंगर बि आहियो, अवां होस्ट बि आहियो, अवां कॉम्पियर बि आहियो, अवां गुड ह्यूमन बि आहियो। बिल्कुलु। ऐं हिननि खे मां बि चवंदमि त तव्हांखे जेको आहे ईद मुबारक हुजे, जश्न आज़ादी बि मुबारक हुजे। थैंक यू वेरी मच। और मेरी जानिब से, मेहरान टीवी की जानिब से पाकिस्तान के तमाम लोगों को, मेहरान टीवी के तमाम व्यूवर्स को जश्न आज़ादी मुबारक और ईद का थर्ड डे मुबारक। और खुदा से दुआ है कि अल्लाह ताला हमारे मुल्क को, हमारी कौम को इस तरह की हजारों नसीब फरमाए। आमीन। खुश और आबाद और हर जगह जो भी और सबका सबसे प्यार मोहब्बत से रहें। बिल्कुल। पर असां सां गॾु जेको आहे बहितरीन सिंगर बि मौजूद आहिनि। हमेशह मुंहिंजे प्रोग्राम में जेको आहे न ईंदा रहंदा आहिनि ऐं मेज़बान बि आहिनि, असांजे मेहरान टीवी जो हिसो बि आहिनि। अचो त नाज़रीन तव्हांजो हुन सां तारुफ़ करायूं। वकार कैसे हैं आप? वकार दानिश जब आप जैसे आप वकार दानिश को याद करेंगी, तहरीम तो दानिश ऑटोमेटिक याद हो जाएंगे। कॉम्बिनेशन देखो पहले नीते भी दानिश तहरीम को हम बताते हैं ना, जिस तरह अभी मार्वल ने बताया कि जो है ना डबल ईद, थर्ड डे ऑफ ईद जश्न आज़ादी, डबल ईद डबल दानिश के साथ। तो ये मेहरान टीवी की तरफ से तमाम लिसनर्स को एक समझे कि ये 14 अगस्त और बिल्कुल डबल तोहफा है और मेरी तरफ से पूरी दुनिया में सेलिब्रेट कर रहे हैं तमामी पाकिस्तानी इस वक्त जश्न आज़ादी भी और ईद को भी सेलिब्रेट कर रहे हैं। और ईद के इस मौके पे हम अपने कश्मीरी भाइयों को बिल्कुल नहीं भूल सकते, क्योंकि ये ईद जो हम सेलिब्रेट कर रहे हैं और साथ साथ ये जो 14 अगस्त है ये कश्मीरी भाइयों के नाम ही है और कश्मीर बनेगा पाकिस्तान। दिस इज द स्लोगन ऑफ
14 अगस्त 14 है। तो ये अच्छा। हमारी जश्न आजादी का स्लोगन सबसे भी है। पहले हम यही कहेंगे कि उनको आजाद आजाद होने के लिए हाँ, चाहिए। जैसे बिल्कुल। अब हम आजादी का मजा अपने तरीके एंजॉय कर रहे हैं, तो हमें दुआ है कि वो भी इंशाल्लाह बहुत जल्द और जल्द बिल्कुल। आजादी हम का उन्हें मजा दानिश भाई, हम उन्हें भूल नहीं सकते ना। बिल्कुल बिल्कुल नहीं भूल सकते। वो हमारे हमारा- जिस्म का हिस्सा हमारे है। जिस्म का हिस्सा हैं। और वो आज़ाद कश्मीर हो या ये मकबूजा कश्मीर हो, ये हमारा है और वो हमारे हैं। और पूरी जहां जहां आलम इस्लाम है, हम सब एक दूसरे के साथ हैं। बिल्कुल। तो आज का दिन कम से कम पाकिस्तानी होने की हैसियत से बहुत खूबसूरत सेलिब्रेट करना है। आज तो मार्वल भी मौजूद हैं, आज वकार दानिश आप भी मौजूद हैं। गिटार आज का भी, प्रोग्राम- गिटार के साथ। गिटार के साथ यू आर द बेस्ट गिटारिस्ट, बेस्ट वोकलिस्ट, Thank you बेस्ट so much. आरजे, बेस्ट 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 यू आर द सारे बेस्ट। बेस्ट। It's your यू आर द luck. It's बेस्ट your luck. वन एंड Thank you ओनली so much. वकार दानिश Thank you so बेस्ट। much जी, पर thank you. मार्वल असां मौजूद आहे। मार्वल अॼु जेको ख़ूबसूरत ड्रेस पायो आहे ज़ाहिरा। अच्छा, मार्वल पूरो पाकिस्तान जो Combination of culture the- है। पाकिस्तानी आहे। मां पुछियो त ही जेको मां ड्रेसिंग कई आहे, त मुंहिंजे ज़हन में इतफ़ाक़ आहे न आयो, पर मां हर वक़्तु पाकिस्तानी मुंहिंजो मिज़ाज रहंदो आहे ऐं बहितरीन आहे पाकिस्तान जे लाइ, पंहिंजे सिंध जे लाइ। मार्वल जो आवाज़ यकीन कंदो, फोकल वॉइस मतलब मां बिल्कुल बिल्कुल, इलाही ख़ुशि कोई आहियां। शक मूंखे मां चवां पई त अॼु को जेको ॾींहुं आहे त बाक़ाइदे मां पंहिंजो पाण खे मूंखे फ़ख्र थो Proud थिए करे, कि मां ख़ुशी पाकिस्तानी महसूस थिए थी, आहियां, बिल्कुल, मां पाकिस्तानी बिल्कुल। आहियां। अॼु मां हिकिड़ो हिकु थी वञे गीत जेको तव्हांजो आहे उर्दू में ॻायो आहे, बिल्कुल, गुलवतनी, बिल्कुल। जॾहिं असां जी, पुणे जी। अकासी कई आहे पूरे मुल्क जे लाइ। जी जी जी, त थी तव्हां- वञे। बिल्कुल ज़बरदस्त। हिकिड़ो देर थींदो न हिकिड़ो ख़ूबसूरत गीत। मेरी खुशनसीबी है मैंने पाक बदन में, मेरी खुशनसीबी है मैंने पाक बदन में जन्म लिया, जन्म लिया। इस मट्टी ने मुझे सुरखरू किया, मेरी हमवतनों ने हर कदम मेरा साथ दिया, मेरा साथ दिया, मेरा साथ दिया, मेरा साथ दिया। मेरी खुशनसीबी है मैंने पाक वतन में, मेरी खुशनसीबी है। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। केतिरो ख़ूबसूरत गीत आहे उर्दू में, एॾो सुठो ख़ासि तौर ते हुब्बुल वतनी जो मार्वल तव्हां इज़हार कयो पंहिंजे इन ख़ूबसूरत गीत सां। मूंखे ॾाढो सुठो लॻो इहे ॾिसे। ॾिसो न, पंहिंजो जॾहिं असां पुरजोश तरीक़े सां अगरि ही म्यूज़िक वग़ैरह पंहिंजे वतन जे हिसाब सां ॿुधायूं त अञा बि एनर्जेटिक थी वेंदा आहियूं अञा ऐं वधीक एनर्जेटिक थी वेंदा आहियूं। अच्छा, ॿियो मार्वल जो जेको आवाज़ आहे न, उनमें बि माना हिकिड़ो फोक संगीत चवंदा आहिनि, फोक संगीत, त फोक वॉइस बि आहे। जॾहिं ॻाल्हाए थी पाण में त हू प्यारो आवाज़ आहे, इको आवाज़ हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ निकिरे थो। अच्छा, मैं थोड़ा सा डिस्क्राइब करूं जी, इनकी जी, वॉइस जी, जो हाँ, है। बिल्कुल, आप तो हाँ, musician नहीं, वो भी हैं। तनवीर भाई भी बैठे हैं और मतलब ऐसी थोड़ा सा इनकी आवाज को सुन के ना, जैसे हमारी धरती की जो मिट्टी की खुशबू है ना, जी। वो आती है, मार्वल की Exactly. आवाज़। वो आती है। रियली रियली इट्स ट्रू। मैं सही कह रहा हूँ, मतलब एक बिल्कुल। वो अपनाइयत वो का अभी- एहसास और मोहब्बत का जो एक वो है। सही। अच्छा, बात वक़्त आहे। वैसे भी तो मैं एक- ब्रेक ले रही हूं, ब्रेक को नहीं। कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, हींअर वक़्तु आहे ईद जूं ख़ुशियूं 14 अगस्त ऐं ख़ासि तौर ते जेके मुंहिंजे ॿाहिरि आहिनि, जेको हींअर बाइकूं खणी ॿाहिरि निकिरंदा हूंदा, उन्हनि खे आउं चाहींदमि त उहे एहतियात सां बाइक हलाइनि। आज आज़ादी जी ख़ुशी पंहिंजी जॻह ते आहे, लेकिन एहतियात ज़रूरी आहे।
वेलकम बैक नाज़रीन ॿीहर जेको आहे हिकु दफ़ो तव्हांखे मुबारक हुजनि ईद जूं, ईद जे 3 ॾियारे जूं, ख़ासि तौर ते जेके 2 ॾींहंनि जो थक जेको लही बि वियो हूंदो ईद जो, वरी उन खां पोइ वरी जल्दी साईं वरी असांखे आज़ादी जी तयारियूं थी वियूं, झंडा लॻी विया, घर सजी विया, ख़ूबसूरत जेके उन जा अहिड़ा जेके असांजा इवेंट्स वग़ैरह जेके सेलिब्रेट कया विया हूंदा, फैमिलीज़ गैदरिंग में जेके सिंगर्स वग़ैरह आया हूंदा, उहो बि वरी री एनर्जेटिक थी विया आहिनि। अॼु सुबुह खां पोइ मतिलबु वरी री एनर्जेटिक थी विया आहिनि। ऐं असां ख़ासि तौर प्रोग्राम कीअं सजायो आहे ऐं ऑर्गेनाइज़ कयो आहे त हिन जो थक लहंदो रहंदो, वरी एनर्जेटिक, वरी थक लहंदो, वरी खर्च चढ़ंदो। बसि इहो ई इंशाअल्लाह सॼो ॾींहुं गुज़री वेंदो ऐं तारीख़ी ॾींहुं हूंदो, हिस्टोरिकल डे हूंदो। पर असां वकार बि मौजूद आहिनि, वकार अगरि मौजूद आहे त उन्हनि को अगरि नथी वञे इहो सिंग त पोइ इहा वरी नाइंसाफ़ी जी वकार। ऐं बल्कि फरमाइश कंदासीं, दिल दिल पाकिस्तान अगर आप या कोई और अगर आप दिल पाकिस्तान आपकी फरमाइश को हम पूरा करेंगे। और इस लेकिन सारे साथ गाएंगे, सारे साथ गाएंगे, सब साथ गाएंगे, क्योंकि ये सबके दिल की आवाज का भी पता चलेगा, सबके दिल की आवाज है। और दानिश भाई, इस गीत से मुताल्लिक हम अपने तमाम देखने वालों को भी बताएंगे और पाकिस्तानियों के लिए एक बड़ी खुशी की बात भी होगी तनवीर भाई कि ये जो दिल दिल पाकिस्तान सॉन्ग है ये एशिया के टॉप 10 सॉन्ग्स में आता है, टॉप 10 सॉन्ग्स में आता है। ये बड़े क्रेडिट आता है इस सॉन्ग को कि मतलब जो एशिया में सुने जाने वाले सबसे ज्यादा सॉन्ग्स की लिस्ट में इस गाने का भी बहुत आला, बहुत आला। आज हम साथ गाएंगे, बिल्कुल। अब अदी मार्वल ने कह तो दिया है, पीछे गाएंगे, नहीं तो स्टार्ट करें। अदी मार्वल ने कह तो दिया है कि हम आज हम भी गाएंगे। असल में अपनी आवाज छुपाना चाह रहा था सिंगिंग के लिहाज से, वरना ओके चलो मैं नहीं चाहता कि उसमें इतना आगे जाऊं। बस काफी है ना, अभी आप वो तो हम देखेंगे ना, डिसाइड हम करेंगे, आज जज करेंगे, आज हम जज करेंगे। तो मैं अच्छा नहीं गाऊंगा ताकि आप ये नहीं कहें कि भाई आज के बाद होस्टिंग छोड़ दें, सिंगिंग शुरू करें। अच्छा, ताकि हम वंस मोर ना कह सकें। यस, चले अब तो हो जाए शुरू भला। जी गुरु हो जा शुरू। जल्दी जी खूबसूरत थी मैंने दिल आला आला आला। पर दानिश साहब जो जोश है जज्बो मूंखे लॻे थो थोड़ी मूंखे कुर्सी हेॾे पाणी करणी पवंदी, मूंखे लॻे वे ॼाण मूंखे मुको लॻो ज़ाहिर आहे जॾहिं बिल्ली नगमो हूंदो आहे त हुन में जज़्बो मार्वल जो बि हुयो। इन पंहिंजो जज़्बो अदे पंहिंजो दानिश ही ये करे दिखाया। असल में इन्होंने सिंगिंग करके नहीं बस ऐसे दिखाया कि मैं गा सकता हूँ, मुझे मैं पाकिस्तानी हूँ। नहीं, मुझे मौका नहीं देना, मैं गा सकता हूँ। मेरे खुदा मुझे इतना तो मोतबर कर दे, मैं जिस मकान में रहता हूँ उसको घर क्या बात है, क्या बात है। मेरी जमीन मेरा आखिरी हवाला है, सो मैं रहूं न रहूं इसको बार बार। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन ईद जो जेको ट्रांसमिशन आहे उहा जारी सारी आहे, ख़ासि तौर ते 14 अगस्त जी ख़ुशियूं बि जेके जारी सारी आहिनि। वेलकम बैक नाज़रीन। ऐं यकीन आहे तव्हां जेको असां सां गॾु हूंदो, जेकी ईद जो जेके बि ताम वग़ैरह बारबेक्यू वग़ैरह जी तयारियुनि में बि लॻा पिया हूंदो, ख़ासि तौर ते जेके असांजा यंगर जेके भाइर आहिनि उहे शीखुनि जी तयारियूं वयारियूं करे रहिया हूंदा ऐं पर मार्वल ॾे हलूं था त मार्वल जा 2 ॾींहं ईद जा कीअं गुज़रिया? मार्वल कीअं गुज़रिया तव्हांजा 2 ॾींहं ईद जा? ॾाढा बिज़ी मतलब छा कयो हुयो, छा कयो जो एॾो बिज़ी हुयो? मानी में छा हुयो, स्वीट डिशेस हुयूं असल में साल्टिश, मतलब त कुछ दोस्तू हुया जेके दोस्तूं भी आहिनि इलाही, महिमान भी घर हुया, तो उन्हनि जी ख़िदमत में ईद जो ॾींहुं आहे हुयो त इलाही बिज़ी गुज़रिया। ऐं ॿियो कुर्बानी त सम्झाइण घरारे के जल्दी उत खसाई सुबुह थींदी आहे 8-9 बजे, राति हुनजी थींदी आहे 7-8 बजे पोइ सुम्हंदो आहे। सॼी ग़लती उनजी न आहे, कुझु मुंहिंजी बि आहे। अवांजो एक्चुअली अवांजो प्रोफेशन बि त अहिड़ो आहे त म्यूज़िक जी दुनिया ई आहे ऐं ज़ाहिर आहे सेलिब्रेशन थींदियूं रहंदियूं आहिनि, पोइ असां गॾु बि न। पर इन ईद ते मतिलबु घणी परेशानी हुई त
कहिड़ी ख़बर का सही वञनि न हलिया असांखे मिलनि न मिलनि पोइ मिली वियो का सही टाइम त मिलियो शुक्र आहे मिली थी ज़बरदस्त पोइ ऐं चाहींदमि त ईद जी जेके ख़ुशियूं तव्हां 2 ॾींहं सेलिब्रेट कयो बिज़ी वग़ैरह त पर हाणे बि जेको आहे हाणे ईद जो हिकिड़ो ख़ूबसूरत गीत थी हा बिल्कुलु इहा बि मूंखे घर वेठे वेठे हिकिड़ी सोच हुई टेंशन बि हुयो त मां चयमि जेकी पंहिंजो व्यूअर्स ॾिसनि था असांखे जेके उहे सोचींदा इन दफ़े 2 ॾींहं गुज़री विया आहिनि ईद जा मार्वल न आई आहे त उन्हनि जे लाइ सभिनि जे लाइ त असांजे घर जा भाती आहिनि असांजी ज़िंदगी जो हिसो आहे त ज़रूरी आहे माण्हू टाइम उन्हनि जे लाइ बि कढे सही वाकई हू ॿुधनि बि पिया ऐं तव्हांजे घर जा हालांकि फर्स्ट डे अवां टीवी ते आया हुया उन ॾींहुं मुलाकात जे लाइ पंहिंजी मुलाकात थी हुई सही बिल्कुलु थी ही पर उसने पर हलूं था हिकिड़े गाने ते भला हिननि जे ख़ूबसूरत गीत ते जी ईद जी ख़ुशियूं जेके ऐं ईद लाइ नयो गानो आहे हिननि जो मार्वल जो तॾहिं आउं बार बार चवांसि थी जी अचो त ॿुधो था खूबसूरत ईद जी खुशियूं माना वधीक थी ईद जो एहसास वधीक थी बिल्कुल शायरी आलत शायरी कमाल जबरदस्त साईं जी एतिरी ख़ूबसूरत शायरी जबरदस्त वाकई पर हींअर वठंदासीं वकार भाई पहिरियों ब्रेक वञण खां अॻु मां तव्हां पुछणु चाहींदमि कीअं लॻो तव्हांखे गानो आहे सुठो अच्छा गाना ही गाईंदी भी सुठी है एकदम हमला किया ना मैं भी वैसी तो इसमें पूछने वाली कोई बात ही नहीं गाना सुपर हिट है और गाया भी आपने आप उर्दू बोलते ना तो वो सोच रहे थे क्या बोलना है हाँ मैं कुछ और सोच रहा था मेरा ध्यान था मेरा तनवीर साहब के गाने की तरफ जाएंगे लेकिन मुझे जो एकदम इन्होंने हमला किया ना आपके गाने के बारे में तो कोई तनवीर साहब के गाने की तरफ भी जरूर जाएंगे लेकिन अभी हम लेंगे शॉर्ट कमर्शियल ब्रेक थोड़ा सा नाज़रीन हींअर जेके तव्हां ॾिसो था असांजी ख़ुसूसी ट्रांसमिशन ईद जे 3 ॾियारे जी आहिनि सां गॾो गॾु 14 अगस्त जी जेकी तयारियूं जारी सारियूं आहिनि सभु असांजा मेज़मान महिमान सभु गॾिजी जेको आहे इंजॉय करे रहिया आहियूं ऐं तव्हां सां गॾु पर काॾे न वञो असां सां गॾु